तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में मूसा जेको आहे वाक़ई मीर जे पेरनि ते हथ रखंदो ऐं पोइ तो माफ़ी वठी यानी उन खे बहितर करार ॾेई पोइ पंहिंजी जान छॾाईंदो। पोइ मीर छा वाक़ई कोर्ट में बयानु बदिलींदो या ईअं मूसा खे तंग करण जे लाइ झुकाइण जे लाइ मीर इहा ॻाल्हि करे रहियो आहे ऐं मूसा इन खे हितां भॼाए छॾींदो ऐं वञी करे मीर वरी ख़िलाफ़ कोर्ट में बयानु ॾींदो। मूसा खे सज़ाए मौत जी मतिलबु सज़ा मिली वेंदी। छा ईअं वाक़ई नेक्स्ट एपिसोड थियण वारो आहे? छा हाणे पोइ अॻी क़िस्त में नवाब खान पकड़े वेंदो नैना खे, उनखे ख़बर पइजी वेंदी त इहा सिम वग़ैरह जेको कमु बि थियो आहे नैना जो हुयो ऐं इहा सिम नैना वटि हुई ऐं मूसा सां ॻाल्हाईंदी हुई ऐं हाकिमज़ादे जी ख़बर बि पइजी चुकी आहे नवाब खान खे। छा दरिया खान हाकिमज़ादी नवाब खान जे हवाले कंदो या न? इहो हाल हक़ीक़त दोस्तो तव्हांखे असां इन एपिसोड में था ॿुधायूं। पहिरियां हिन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करणु न विसारींदा। फेसबुक पेज ते फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। मथो लिंक ते क्लिक करे यूट्यूब चैनल ते अची वञो। दोस्तो तव्हांखे हक़ीक़त ॿुधाईंदा हलूं त मूसा पछताव करे रहियो आहे, पुराणियूं ॻाल्हियूं यादि करे रहियो आहे। तव्हां ॾिठो मूसा खे हाणे मतिलबु पछताव थिए थो त मीर खे हाणे पछताव थिए थो त मूसा सां मां ग़लति कयां थो ऐं मूसा खे कोर्ट में बयानु ॾियण जे टाइम इहो ॾिठो तव्हां ट्रेलर में तंग करे रहियो आहे, लेकिन मूसा हुनखे चवंदो हितां हलियो वञ। पोइ बि मीर जेको आहे उन खे बयानु मटाए छॾींदो ऐं मूसा खे बचाइण जे लाइ कोशिशि कंदो त बयानु मटां। बाक़ी जेको आहे दरिया खान हाकिमज़ादी खे नवाब खान जे हवाले कॾहिं बि कोन कंदो ऐं इहा सिम बि फ़िलहालु कान पकड़बी जेकी नैना वटि हुई। बाक़ी मीर जेको आहे मूसा खे बचाइण जी हाणे कोशिशि कंदो। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।